ही मेहमान महीनो अन करीब अलविदा करण वारो आ। तेजे करे मां सभिनी दोस्तन के अर्ज़ ऐं गुज़ारिश कंदुमि तो मेहरबानी फरमाए जिन रमजान शरीफ जो कदुर न कियो आहे हाणे भी वक्त तो टाइम तो जेके रहा कया रोज़ा आहिनि उहे रखो ऐं जेके तव्हां कज़ा थी चुका आहिनि उहे वरी बाद में मेहनत करे रखण जी कोशिश कजो। मां सभिनी दोस्तन के सभिनी अमड़नि भेनरनि न्याणियुनि खे लाउड स्पीकर के जरिए गुज़ारिश करण आयो आहियां तो मेहरबानी करे एतकाफ में वेहण की कोशिश कजो। एतकाफ की वडी फजीलत आ, वडो मर्तबो आ, वडो शान आ, वडो मान आ। नबी से फरमायो जेको एतकाफ में वेहे तो अल्लाह ताला उनके शबे कदर वारी रात जो सवाब नसीब तो फरमाए। साईं फरमायो को एतकाफ में नियत से वही तो रहे कुरान शरीफ की तिलावत न करे सकियो, इबादत न करे सकियो, सजदा रुकू न करे सकियो, नमाज न पढ़ी सकियो, जिक्र अज़कार न करे सकियो, सुम्हियो पियो आ। अल्लाह ताला उन रात जेकॾहिं लैलतुल क़द्र वारी रात आणे तो हे निंड में आ, पर अल्लाह एतकाफ जे वेहण जे सदके उन मर्द के उन माई के निंड में भी लैलतुल क़द्र शबे क़द्र वारी रात जो सवाब नसीब फरमाए। हिकड़ी रात में 84 सालन की इबादत जो सवाब नसीब तो करे छे। अजीजो एतकाफ में वेहण की कोशिश कजो। सच्ची गाल आया तारा इशा थी विया मुसलमाननि खे उहा खुशी रमजान जी जो मुसलमाननि में नजर नथी अचे। मां नंढो हूंदो हुउसि मूंखे यादि आहे रमजान जो चंड बेंदो वॾी मुसलमाननि में खुशी पैदा थींदी। जीअं चंड बीहे त मस्जिदूं भरिजी वेंदियूं, बेनमाज़ी भी नमाज़ी थी वेंदा, सब रोज़ा रखंदा, सब कुरान की तिलावत कंदा। ऐं मां हैरान थींदो हुउसि नंढड़ो हुउसि एॾो शौक़ रमज़ान जे रोज़नि जो। मर्द त रोज़ा रखनि, मायूं त रोज़ा रखनि, पर नंढड़ा ॿार भी रोज़ा रखंदा। ऐं मां नज़र कंदो हुउमि नंढा हुयासीं असां ॾिसंदासीं मस्जिदूं माण्हुनि सां भरिजी वेंदियूं, तॾहिं भी माण्हू खुटंदा न हुआ एतकाफ वारा। घरनि में औरतूं मस्तूरात एतकाफ जो इत्माम कंदियूं। ऐं हाणे दिल रोए थी। सच्ची ॻाल्हि इहा आहे। मां अगले रमज़ान में जाथे भी जलसे ते वियुसि, जाथे भी ख़त्मुल कुरान जी दुआ ते वियुसि, माण्हू चवनि पिया जी साईं हिन मस्जिद में भी कोई एतकाफ लाइ न वेठो, हिन मस्जिद में भी कोई एतकाफ लाइ न वेठो। अल्लाह जॾहिं खां वठी ये टच मोबाइलूं आयूं आहिनि मुसलमाननि को रमज़ान जो एहतराम भी खत्म थी वियो। रमज़ान जा रोज़ा हुया, रमज़ान जी इबादत खत्म थी वई। एतकाफ में वेहण जे लाइ तैयार न आहियूं। बाहर नज़र था कयूं रोडनि रस्तनि ते माण्हू जानवरनि वांगुरु ढोरनि ढगनि वांगुरु खाईंदा था वधनि।
ज़रे बराबर भी शर्म ना है, हया ना है। तो रमज़ान जो महीनो है को ख्याल कयो। होटल खुलिया पिया आहिनि सरेआम, फल फ्रूट पिया आहिनि सरेआम, माण्हू वठनि था खाइनि था। तॾहिं त अल्लाह ताला जूं कावड़ जूं झलकियूं नज़र पियूं अचनि। तॾहिं त रमज़ान जहिड़े भलारे महीने में भी बरसात पे मथों फेरा ॾिना, फसल तैयार लॻा पिया, माण्हू परेशान थिया। त अल्लाह आराम करे जे मींहुं वठो, गड़ो पियो त फसल इहे बि हलिया वेंदा। अॻ में बरसातनि तबाही ॾिनी, बर्बादी कई। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मां चवंदो आहियां त कीअं वाइज़ कजे, कीअं तक़ीर कजे, कीअं क़ुरान शरीफ़ पढ़जे जो असांजे मुसलमाननि भाइरनि में को दीन जो सोजरो पैदा थिए, का ईमान जी बत्ती बरी पवे उन्हनि जी। अॼु ईमान जी बत्ती विसामी वई आहे, नाले जा मुसलमान बचाऊं, ॾींहं राति हिन टच में फाथा पिया आहिनि। असांजा मर्द, असांजूं मायूं हिन मोबाइल में। खुदा जो वास्तो तो मेहरबानी करे पाण संभालियो। ये यहूदन नसारन जी चाल आहे जो असांजे हथ में इहा मोबाइल पकड़ाए असां हूं मस्जिद खसे विया, या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं निमाज़ खसे विया, या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं कुरान मजीद खसे विया, या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं रमज़ान जो एहतराम खसे विया। चङा भला माण्हू रमज़ान शरीफ में न टच मोबाइल जे ज़रिए वेठा फिल्मूं था ॾिसनि, वेठा गाना था हलाइनि, वेठा ड्रामा था हलाइनि, वेठा टिकटॉक जा वीडियो था ॾिसनि, वेठा पंहिंजे रब खे नाराज़ था करनि, वेठा रब खे कावड़ाइनि था। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुग़ेरी बिरादरी वारो, ओ ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखण वारो, बराबर अल्लाह ताला हिन महीने में वॾियूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। हिन महीने जी हिक हिक घड़ीअ में, हिक हिक सेकंड में अल्लाह ताला रहमत ई रहमत नाज़िल फरमाईंदो आहे। ॾींहं राति बेशुमार अल्लाह जी रहमत वसदी आहे। पर हो मुंहिंजा अज़ीज़ो, वरी इन ई रमज़ान जे महीने में गुनाहनि जे करे अल्लाह खे वॾी कावड़ बि ईंदी आहे। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा हुआ, मेहरबानी करे पंहिंजे रब खे कावड़ायो न, पंहिंजे रब खे नाराज़ न कयो। मेहरबानी करे अचो पंहिंजे अल्लाह जे दरवाज़े ते, मर्द मस्जिद में अचो, मायूं मसलन ते बीहनि, सच्ची दिलि सां हिन महीने रमज़ान शरीफ वारे में अल्लाह ताला को माफ़ी वठो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, तव्हां रब साईं सां सच्ची दिलि सां वाइदो कयो त अॼु खां बाद में गुनाह न कंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, क़ुरान जी तिलावत कंदासीं, हाँ हाँ मस्जिदूं आबाद कंदासीं, नेकियूं खाण में पैदा कंदासीं। तव्हां हिकु दफ़ो अल्लाह साईं सां सच्चा थियो, अल्लाह फरमाए थो मां उमिरि जे गुनाहनि खे लीक ॾेई धोई त पोइ तव्हांखे अहिड़ो अछो उजरो करे छॾियां ॼण अमर जे पेट मां हाणे ॼमिया हो। तव्हांजे सॾण में देर आहे, मुंहिंजे जी करण में देर न आहे। हिकु दफ़ो तव्हां सची दिलि सां मूंखे सॾु कयो, मां तव्हांजी दुआ क़बूल फरमाए बिना देर जे तव्हांजा सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे तव्हांखे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾियां।